अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। प्रोग्राम न्यूज़ टॉक में आऊं आहियां जो मेज़बान गाज़ी झलेर। अॼोके प्रोग्राम की शुरुआत कंदासीं सिंध में अमन अमान वारी सूरत हाल के हवाले से। ख़ास तौर पर एहतजाज की हिकिड़ी लहर शुरू थी है उत्तर सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में। कश्मीर, कंदकोट, शिकारपुर, सखर ऐं घोटकी ज़िलनि में लाॻीतो केतिरे अरसे खां वठी बदमनी रही है। अगवा जहिड़ो ॾोह इंडस्ट्री की शिकिल अख़्तियार करे वियो आहे, जंहिं करे हाणे माण्हुनि जो आम माण्हुनि जो रिएक्शन रद्दमल साम्हूं अचे पियो। गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां वठी कश्मीर धरणो जेको डेरा मोड़ वटि लॻायो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई ऐं सिंध सॼी खे उन धरणे मुतासिर कयो। ख़ासि तौर ते कश्मीर धरणे जे रद्दमल में हैदराबाद खां सखर ताईं ऐं पन्नो आकिल ताईं एहतजाज थिया, धरणा लॻा मुख़्तलिफ़ हाईवेज़ ते। हींअर अॼु बि कश्मीर धरणो थोरे जो राति ख़त्म थी वियो हो, पर अॼु वरी ॿीहर कंदकोट में धरणो शुरू कियो वियो आहे। एहतजाजी धरणो कुछ देर पहिरियां इतला इहा आहिनि त उन धरणे ते पुलिस जे तरफ़ां लठबाज़ी थी आहे ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। पर पुलिस तशदुद जे बावजूदि ख़बरूं इहे आहिनि त धरणे में शरीक माण्हू हिकु दफ़ो ॿीहर वरी एहतजाज करे वेठल आहिनि धरणे वारे हंध ते। इन हवाले सां मूंसां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ कंदकोट जो रिपोर्टर पीरबख्श बंगवार। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पीरबख्श, हींअर धरणे वारे हंध कहिड़ा मंज़र आहिनि? कुझु देरि पहिरियां ही वाक़ियो कीअं पेश आयो पुलिस तशदुद वारो? गाई साहब, गुज़िरियल राति कश्मीर मां जेका धरणो हुयो उहो धरणो ख़त्म थियो। उन खां पोइ अॼु सुबुह जो 11 बजे सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि पारां कंदकोट इंडस हाईवे ते गोला मोड़ ते रोड ब्लॉक करे धरणो हुयो वियो। उन खां पोइ जॾहिं पुलिस अटाला बि उते पहुची विया आहिनि, हिकिड़ो रक्षा चिमकी जेको आहे उन मां रस्ते मां गुज़र पियो। उन मां उहो टेंट किरन ते जेको आहे पुलिस ऐं मुज़ाहिरीन में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें पुलिस जे लठबाज़ी सां मुज़ाहिरीन बि ज़ख़्मी थिया आहिनि ऐं मुज़ाहिरीन जे जेको आहे लठबाज़ी करण खां ॿ पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थिया आहिनि। उन खां पोइ जेको आहे त हिते धरणे वारे जाइ मां पुलिस जा जेके अटाला आहे उहे वापसि जेको आहे हलिया विया आहिनि ऐं धरणे में हिन वक़्तु बि जेको आहे सवनि जे तादाद में माण्हू उते मौजूदु आहिनि। रोड जेको आहे मुकमल तौर ते बंदि आहे। पीरबख्श, अॼु हिन धरणे जेको अब्दुल गनी बजाराणी आहे, बजाराणी साहब जी अॻुवाणी में हेठि धरणो लॻे पियो। कुझु देरि पहिरियां सोशल मीडिया ते वीडियोज़ वायरल थियूं पे, जंहिंमें SSP ऐं बजाराणी साहब में ॻाल्हियूं थियूं पे। छा ॻाल्हियूं नाकाम थियूं मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में धरणे खे ख़तमु करण जे लाइ? गाई साहब, उनमें ॻाल्हाइण लाइ SSP अमजद शेख जॾहिं एडवोकेट अब्दुल गनी बजाराणी वटि ॻाल्हाइण लाइ आयो हुयो त उन इहो चयो आहे त असांखे 24 कलाक जो तव्हां टाइम ॾियो, के बि मुग़वी हितां जा आहिनि उन मुग़विन खे जेको आहे त असां बाज़ियाब कराईंदासीं ऐं जेकॾहिं मुग़विन खे बाज़ियाब न करायूं त वरी बि जेको आहे इहो रोड खुलियल आहे ऐं जो आहे वरी थी करे तव्हां धरणो हणो। मगर उहो मुज़ाहिरीन या अब्दुल गनी बजाराणी समेत जेके बि हिते मौजूदु हुआ उनजो हिकिड़ो ई मुतालबो हुयो त जेसीं ताईं ज़िले कश्मीर जा सभु मुग़वी बाज़ियाब थींदा तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। उन खां पोइ जेको आहे ॻाल्हियूं कामयाब न थियूं, ॿई धरूं जेको आहे SSP वरी वापसि हले वियो। पीरबख्श, इहो ॿुधायो त सागर कुमार समेत मजमूई तौर ते 7 मुग़वी आहिनि जेके ॿुधाया वञनि पिया अञा, जिन जी बाज़ियाबी जे लाइ ही वरी हिकु भेरो ॿीहर कश्मीर खां पोइ कंदकोट में शहरनि धरणो हयो आहे, रोड ब्लॉक कयो आहे। जीअं तव्हां ॿुधायो पिया कुझु देरि पहिरियां जेके ख़बरूं आहिनि त पुलिस उन ते लठबाज़ी कई आहे मुज़ाहिरीन ते, पुलिस कोशिशि कई आहे छिड़ विछड़ करण जी, जंहिंमें पुलिस नाकाम थी वई आहे। हाणे तव्हां ॿुधायो पिया त उहा वापसि हली वई आहे ऐं मुज़ाहिरीन वरी हिकु भेरो ॿीहर मुनज़िम थी साॻे हंध ते रोड ब्लॉक करे एहतजाज में शामिल थी वेठा आहिनि। इन समूरी सूरत हाल में पुलिस जो मौक़िफ़ कहिड़ो आहे? पुलिस सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे? SSP अमजद शेख साहब छा पियो चए? राय साहब, अमजद शेख साहब बिल्कुलु ॻाल्हि ॿोल थी आहे। जॾहिं इहो लठबाज़ी वारो ख़बरूं जेको आहे सोशल मीडिया ते अची वियूं त उन खां पोइ असां धरणे वारे जाइ ते पहुतासीं। SSP अमजद शेख सां जेको आहे मुंहिंजो ॻाल्हि ॿोल थियो आहे त उन इहा ई ॻाल्हि कयो आहे त असांजो को बि इरादो न हुयो पुलिस जो त को मुज़ाहिरीन जे मथां असां लठबाज़ी कयूं। असां ॻाल्हियुनि जे ज़रिए जेको आहे त मसइले जी हल कढूं ऐं हुते रक्षा चुमकी वञे पियो। उन खां पोइ जेको आहे त उहो शामाइनो किरियो त हुननि वरी उनखे सम्झो हूंदो त पुलिस वारनि जेको आहे शामाइनो किराया, उन मां पुलिस सां बदतमीज़ी कई। उन खां पोइ जेको आहे त उनमें लठबाज़ी थी आहे मुज़ाहिरीन जे तरफ़ों ऐं पुलिस जे तरफ़ों। इन में ॿिन्ही धुरनि जा जेको आहे माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। न पर हीउ जेको पंहिंजो फुटेजिस आहिनि, जेके मंज़र आहिनि पीरबख्श, उन में त केतिरा ई जेके शहरी आहिनि आम, उन्हनि जा मथा फाटल आहिनि, जो रतु ॻड़े पियो ऐं कुझु माण्हू आहिनि जिन खे ॿुटूं ॿधल आहिनि ऐं उहे लठियूं हणंदे नज़र अचनि था आम माण्हुनि खे, शहरनि खे। उन्हनि शहरनि खे लठियूं पियूं लॻनि जिन जा मुंहं खुलियल आहिनि। ही ॿुटूं ॿधल माण्हू केरु आहिनि? साधन कपिड़नि वारा? गाई साहब, इन्हनि खे त असां जेको आहे त डिसाइड नथा करे सघूं त उहे केरु आहिनि, या त हिकिड़ा शिदपसंद माण्हू आहिनि बि जेको आहे का ख़बर न आहे, या वरी पुलिस जा अहिड़ा को माण्हू आहिनि जेको सिविल ड्रेस में बि का ख़बर न आहे। इन्हनि जो को बि जेको आहे फाइनल थी सघियो आहे। जेके मुज़ाहिरीन हुया उन्हनि इल्ज़ाम लॻाईंदे इहो चयो आहे त जेके ॿुटूं लॻल माण्हू हुया उहे पुलिस एहलकार हुया, उन्हनि जेको आहे त असां मथां लठबाज़ी कई आहे। पीरबख्श, जेके वीडियोज़ आहिनि उनमें पुलिस यूनिफॉर्म वारा माण्हू
शहरनि ते तशदुद कंदे नज़र अचनि था। उन सां गॾु ॿुटूं ॿधल माण्हू बि आहिनि जेके माण्हुनि ते आम माण्हुनि ते लठियूं वसाईंदे नज़र अचनि था। इहे जेके मंज़र आहिनि पाण पंहिंजी स्क्रीन ते ॾेखारियूं पिया व्यूअर्स खे। ही कंदकोट जा मंज़र आहिनि जिते पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं थियूं आहिनि जंहिंमें केतिरा ई शहरी ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उन्हनि जो रतु वहे पियो ऐं हाणे धरणो वाक़े वारे हंध ते जारी आहे। गुज़िरियल ॾियारे जेको एहतजाज ख़तमु थियो हो पीरबख्श, उन एहतजाज जे नतीजे में कश्मीर धरणो जंहिं धरणे जे करे सॼी सिंध में हिकिड़ी हलचल पैदा थी, उथल पुथल पैदा थी, समें हज़ारे माण्हू सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोडनि रस्तनि ते निकिरी आया। उन धरणे जे नतीजे में मुखी जगदेश समेत उनजो पुटु जयदीप ऐं डॉक्टर मुनीर नाइच बाज़ियाब थिया। छा ख़बरूं आहिनि इन हवाले सां? उनखां कुझु भंग बि पहिरियां वरितो वियो छा? गाई साहब, जेको अॻु में ॻाल्हि हले पई त हुन में इहे चौबोल हुया त उन वजे वारसनि पारां जेको कुझु पैसा ॾिना विया पुलिस खे तुंहिंजे बाज़ियाबी लाइ, उहे पैसा वरी वापसि थिया आहिनि। ऐं जॾहिं असांजो गुज़िरियल राति उन सां मुखी जगदीश सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं SSP सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त SSP क्लियर चए थो त असां को बि रुपयो जेको आहे तुंहिंजे वारसनि खां न वरितो आहे, न वरी जेको आहे भुंग भरे असां उहे माण्हू बाज़ियाब कराया आहिनि। ऐं वारसनि जो बि ज़ाहिरी तौर ते इहो चवणु आहे त असां बग़ैर भुंग जे बाज़ियाब थी आया आहियूं, पर ज़रीन मां इहो मालूम थियो आहे त भुंग भरे करे जेको उहे माण्हू बाज़ियाब थिया आहिनि। पीरबख्श, गुज़िरियल राति जेको कश्मीर धरणो ख़तमु थियो उन में ग़ालिबन 48 कलाकनि जो वक़्तु ॾिनो वियो हो पुलिस खे। राजा जॾहिं SSP हिते आयो त SSP सां मौक़े वरितोसीं त उन इहो ॿुधायो आहे त असांखे हिते जॾहिं मुज़ाहिरीन अची करे धरणो हणनि था त समन जे तादाद में गाॾियूं बीजी वञनि थियूं, उनजे करे असां पुलिस जो जेको अटाला आहिनि उन्हनि खे असां इन्हनि वटि जेको आहे त मूव कयूं था जीअं इन्हनि सां वरी को अहिड़ो वाक़ियो पेश न थिए। जेकॾहिं ही मुज़ाहिरीन धरणो ख़तमु कंदा त असां इहो वाइदो कयूं था त असां पुलिस खे जेको आहे त ऑपरेशन ॾांहुं मूव कंदासीं। जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि ओॾे जेको आहे उन्हनि खे मूव करे उन्हनि खे ऑपरेशन जे ज़रिए जेको आहे त बाज़ियाब कराईंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी पीरबख्श, तव्हां अपडेट कयो व्यूअर्स। ही इंतिहाई गिणती जहिड़ी सूरत हाल आहे सिंध में, ख़ासि तौर ते ही जेके सखर ऐं लाड़काने डिवीज़न जा ज़िला आहिनि कुझु, उहो कचे वारी पट्टी वारा, उते अमन अमान जी सूरत हाल इलाही अरसे खां वठी बदतरीन थींदी रही आहे, जंहिंजे करे हाणे माण्हू आम शहरी उहे कहिड़ी बि कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, कहिड़े मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, उहे गॾियल तौर ते रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि। ऐं यकीनन पुलिस जे लाइ इहा सूरत हाल वधीक चैलेंजिंग थी वई आहे। जीअं असांजो रिपोर्टर ॿुधाए पियो त पुलिस ऑफिसर्स जे तरफ़ां इहा ॻाल्हि रखी पई वञे मुज़ाहिरीन जे आॾो त हू एहतजाज ख़तमु करनि ऐं क़ौमी शाहरा खे खोलनि, छाकाणि त जॾहिं धरणा लॻनि था क़ौमी शाहरा ब्लॉक थिए थी त यकीनन समें हज़ारे गाॾियूं नेशनल हाईवे ते जमो थी वञनि थियूं, जेको प्रेशर थो अचे पुलिस डिपार्टमेंट ते, गवर्नमेंट ते, जंहिंजे करे पुलिस ऑफिसर्स जो इहो मौक़ुफ़ आहे त उन्हनि खे कमु करणु ॾिनो वञे ऐं जेकॾहिं हू कचे में ऑपरेट कंदा त पके वारी जेका एनवायरमेंट आहे उनखे क्लियर कयो वञे। इहो हिकिड़ो इलाही सारो बहस आहे, डिघो बहस आहे। असां कोशिशि कईसीं अॼोके हिन प्रोग्राम में SSP अमजद शेख साहब खे बि शामिलु कजे त जीअं हुनजो मौक़ुफ़ साम्हूं अची सघे, पर हुन सां राब्तो न थी सघियो आहे। हीउ जेको कश्मीर ज़िले में अमन अमान वारी सूरत हाल आहे, यकीनन अमां सभई उनखां वाक़िफ़ु आहियो। अॼु उते हिकु भेरो ॿीहर एहतजाज थियो आहे जंहिं ते पुलिस लठबाज़ी कई आहे। पुलिस पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे एहतजाज ख़तमु कराइण जी, बाद में SSP जे हुकुम ते पुलिस पार्टी उतां रिमूव थी वई आहे ऐं धरणे वारे हंध ते मुज़ाहिरीन मौजूदु आहिनि जेके एहतजाज करण पिया। उनजो मुतालबो आहे त जेके मुग़वी अञा ताईं सागर कुमार समेत 7 ॼणा धाड़ेलनि जे कब्ज़े में आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे, तेसिताईं उनजो एहतजाज जारी रहंदो। इन हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि अचूं था।